बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। महीने जो ख़ासि वक़्तु शर्फ़ कमर दुआनि जी क़बूलियत जी घड़ी। नाज़रीन, 28 ॾींहंनि में चंड पंहिंजो चकर पूरो कंदो आहे त हिन महीने टोरस सोर सितारे जे ॿिए दर्जे में अची वेंदो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त प्लीज़ सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं ईंदड़ हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। हिन दफ़े इहो बहितरीनु टाइम 30 जून अंगारे जी राति 8:26 ते शुरू थी रहियो आहे ऐं उन ई राति 10:09 ते ख़तमु थी वेंदो। हीउ टाइम पाकिस्तान स्टैंडर्ड टाइम जे मुताबिक़ आहे। पोणनि 2 कलाकनि जे हिन टाइम ते जेके दुआऊं घुरंदा, हीउ टाइम क़बूलियत जी घड़ीअ जो टाइम आहे। हिन वक़्त में जेकॾहिं तव्हां कुझु वज़ीफ़ा पढ़णु चाहियो था त पहिरियां वुज़ू करियो, 2 रकात नफ़िल अदा कयो ऐं दुरूद पाकनि जी हिक तस्बीह सां स्टार्ट कयो। पढ़ण खां पहिरियां नियाज़ ज़रूरु रखंदा त वधीक बहितर नतीजा हासिल थींदा। कारोबार जी तरक़ी, पुट जे औलाद जे लाइ, हसद ऐं नज़र बद जे लाइ ही कुझु पढ़ी सघो था। नंबर 1, दुश्मननि खां बचाव, हसद, नज़र बद लाइ सूरे यासीन आयत नंबर 9 90 दफ़ा पढ़ंदा। अव्वल व आख़िर 9 दफ़ा दुरूद इब्राहिमी पढ़ंदा। नंबर 2, कारोबार में तरक़ी ऐं रिज़्क़ में बरकत जे लाइ सूरे हदीद आयत नंबर 11 92 दफ़ा या 110 दफ़ा अव्वल व आख़िर 11 दफ़ा दुरूद इब्राहिमी पढ़ंदा। नंबर 3, पुट जे औलाद लाइ सूरे मरियम आयत नंबर 35 66 दफ़ा अव्वल व आख़िर 12 दफ़ा दुरूद इब्राहिमी सां गॾु पढ़ंदा। नंबर 4, जेकॾहिं तव्हांखे महसूसु थिए त तव्हांजे कम में रुकावट थियल आहे, भले उहा रिज़्क़ में आहे या कारोबार में या शादीअ में या रिश्तनि में, किथे बि रुकावट आहे, उनखे दूर करण जे लाइ, हर क़िस्म जी बंदिश खोलण लाइ सूरे निबा आयत नंबर 19 190 दफ़ा अव्वल व आख़िर 9 दफ़ा दुरूद इब्राहिमी पढ़ंदा। ऐं जेकॾहिं तव्हांखे वधीक नतीजा हासिल करणा आहिनि त पोइ 41 ॾींहंनि ताईं ही अमल लाज़मी जारी रखंदा।